वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अरे कहिड़ी ज़रूरत पइजी तूं अदी वारनि खे फिरोज़ ख़ान जे घर वठी वई, जॾहिं तूं ॼाणी बि थो, चङी तरह ॼाणी थो त फिरोज़ ख़ान जो पुटु शेरोज़ सुञाणीस थो न, पोइ तूं अदी वारनि खे उते छॾे आयो। छोटा तोखे सिधाई न आहे, तोखे सिधाई न आहे त तूं छा कयो आहे? जेकर न सच पुछे त बिजार ख़ान जे पीउ नौरोज़ ख़ान जो तूं पतरो हो, एतिरो बिजार ख़ान पंहिंजे पीउ ते न वियो आहे जेतिरो तो में हुनजो अक्स आहे। मूंखे पक्का बिल्कुलु यकीन सां चई सघां थो त इहो नौरोज़ ख़ान जहन्नम जे बाग़ में पचंदो हूंदो, तो जहिड़ा ज़लील कमीना इंसान पाले पोसे हिन दुनिया में छॾे वियो। पाण ज़माने जे रवाजन का बगावत कयूं हा। माण्हू विछोड़े जे हिक हिक पल के वरियन में ॻंढंदा आहिनि। तू त सच्चा बच्चा 3 वरिया अलाए काॾे हलियो वे। छाकाणि त मां रस्मुनि जो क़ैदी हुयुसि, मूं ते सभु ॻोठ जा रस्ता बंदि कया विया। या तोखे ख़बर आहे? सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।